अल्लाह पाक इंसान ज़ात जी हिदायत वास्ते 111 सहीफ़ा 3 वॾा किताब अॻ में नाज़िल फरमाया ऐं पंहिंजा पैगम्बर ऐं रसूल मोकिलियईं। आख़िरी रसूल हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ातमुन नबीयीन करे मोकिलियईं। उनजे मथां ई पंहिंजो क़ुर नाज़िल फरमाई, पंहिंजो कलाम, पंहिंजी ज़ुबान, पंहिंजी सिफ़त, जंहिंजो मुक़ाबिलो न को केरु करे सघियो आहे, न को करे सघंदो। कई आया, मुनाज़रा थिया, मुक़ाबिला थिया, क़ुर जे अॻियां जॾहिं आया त भॼी विया, शिकस्तूं खाधऊं। वॾा वॾा अक़लमंद, हुननि जा वॾा वॾा तालीम याफ़्ता माण्हू 1966 में ईसाइनि जो हिकिड़ो पोप हो, पोप जॉन पॉल दुअम, वॾो पहिरें नंबर जो शरारती ऐं वाक़ई उनखे वॾो इल्मु बि हो, वॾो अक़ुल बि हो, वॾो मुनाज़िर बि हो। उन चैलेंज कयो दुनिया इस्लाम खे, को मां जो पुटु आहे मुस्लमान जेको मूंसां मुक़ाबिलो करे, चैलेंज कयईं। रेडियो में इहा ख़बर नशर थी, BBC तां। मिस्र जो बादशाह जमाल अब्दुल नासिर, उन जो चैलेंज क़बूल आहे, मुनाज़रो कंदासीं। सदर अयूब जो ज़मानो हो। पोइ उन सभिनी इस्लामी मुल्कनि ॾे पंहिंजा माण्हू मोकिलिया त हर इस्लामी मुल्क मां ॿ वॾा आलिम मोकिलियो। उन्हनि खे अपील कई बादशाहनि खे, सभिनी मुल्कनि मां विया। असांजे मुल्क पाकिस्तान मां बि 2 आलिम विया, तमामु वॾा आलिम चूंडे मोकिलियऊं। हज़रत मौलाना ग़ुलाम गौस हज़ारवी ऐं हज़रत मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह। ही वञी जामे अज़हर में उते रहिया, मदरसे में। हू पोइ वॾे हिकिड़े होटल में अची रहियो। उहो पहुची वियो, चैलेंज उन कयो। पोइ सॼी दुनिया जे आलमनि मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह खे चूंडियो त तूं मुनाज़रो कर। मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह चयो त तव्हां मूंखे शायदि थुल्हो ॾिसी चूंडियो आहे, मूंखां ई मौलाना ग़ुलाम गौस हज़ारवी इल्म में वधीक आहे, इहो मुनाज़रो कंदो। 6 मौज़ू हुया, 6 हिकिड़े मौज़ू ते हिकिड़े ॾींहं में मुनाज़रो करणो हो। मौज़ू तय थी विया। हाणे शराइत जमाल अब्दुल नासिर मौलाना ग़ुलाम गौस हज़ारवी वेठि हली आया त साईं शर्त लिखो मुनाज़रे जा। हिन शर्त लिखियो त जेको शिकस्त खाईंदो ॿिए जो मज़हब क़बूल कंदो। जेकर इहो पोप असांखे शिकस्त ॾेई वियो त असां ईसाई थींदासीं, ऐं जे असां हिन खे शिकस्त ॾिनी त हिन खे मुस्लमान थियणो पवंदो। लिखी दस्तख़त करे ऐं हिन खे ॾिनई, खणी वञ। उहो उन पोप न मञियो इहो शर्त। ॿियो शर्त हुजे। जमाल अब्दुल नासिर मोटी आयो, साईं इहो शर्त नथो मञे। चए पोइ चैलेंज करे मुनाज़रा छो थो करे? ठीकु आहे, ॿियो शर्त था लिखूं। जेको शिकस्त खाईंदो उहो ॿिए जे मज़हब जी सचाई जो ऐलान कंदो। असां उनखे शिकस्त ॾिनी, तूं ऐलान कंदो त इस्लाम सचो मज़हब आहे। पोइ मुख़्तसर ॻाल्हि, पोइ इहो शर्त बि हू क़बूल न पियो करे। पोइ सदर उनखे चयो त आख़िर तो चैलेंज तो कयो आहे, आख़िर मुनाज़रो जो थींदो आहे त कंहिं मक़सद लाइ थींदो आहे। तूं इहो त मञ त ॿिए जी हक़ानियत जो ऐलान कंदे, जे तोखे शिकस्त अचे तूं ऐलान कंदे त इस्लाम सचो मज़हब आहे। जेकर तो हुननि खे शिकस्त ॾिनी त हू चवंदा त ईसाइत सचो मज़हब आहे। पोइ हिन दस्तख़त कया, छॾी मुनाज़रो हलियो। हर रोज़ाना हुनखे शिकस्त मिलंदी। 6 ॾींहं पोइ प्रेस कॉन्फ्रेंस थी, जंहिंमें सॼी दुनिया जा वॾा वॾा सहाफ़ी हिते आयल हुआ। हुननि जे अॻियां हिन ऐलान कयो त इस्लाम सचो मज़हब आहे। मां इहो चवणु पियो चाहियो त क़ुर जे मुक़ाबले में का शइ नथी अची सघे। हींअर बि क़यामत ताईं बि